काला था, कोई पर्दे से क्या निकला तो घर घर में उजाला था। नबूअत जे अचण सां ही मुल्क सॼो कुफर हो, पाण बि कुफर में हुआसीं। अरब, अजम, ईरान, इराक सॼी दुनिया काफ़िर हुई। पर ही महबूब रंग लाथा जो आया सत्या हमारो जब असी पर पुनल जी नोते ने ठरिया गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। अॼु असांखे असीं जहन्नम जे कजे ते अलाह ताला क़ुरान में फरमाता हुई पहुची चुका हुआ, पर मुंहिंजो महबूब आयो जीअं मांखे कढी वरितो जन्नत जे लाइ छिके वरितो। ऐं हीअ ख़ुशियूं के चवंदा आहिनि त न करियो, उहे चवंदा आहिनि त हिन जो दलील असहाबनि वटि न आहे। ईद मिलाद नबी मल्हाइण जो जुलूसनि जो को दलील कोन्हे असहाबनि वटि। त पुछो त हीअ सीरतुल नबीअ जा जलसा था करियो त असहाबनि वटि उहो दलील आहे? हुन खां पुछो, जेकॾहिं हज़रत उमर फारूक जो अवी ॾींहुं था मल्हायो त असहाबनि वटि उनजो दलील वटि आहे त असहाबनि मल्हायो, ॿियनि मल्हायो, हीअ मोमिन मल्हाईंदा। हिननि जो रंग जुदा आहे। को भत खाराए थो मल्हाए, कोई जुलूस कढी थो मल्हाए, कोई खीरणी घर में बचनि खे खाराए थो ॾियारो मल्हाए, कोई झंडियो हणी थो मल्हाए, कोई जुलूस कढी थो मल्हाए। हर हिकु पंहिंजे नमूने सां बाग़नि में चमननि में ॿोलियूं करे महबूब मीलाद जी लॻाईंदा आहिनि। ऐं उहो हदीस में आहे त जॾहिं हीअ राति आई, महबूब आयो पिए त राति चयो त महबूब मूं वटि अचे, यानी मुंबई में फज़ाइल मिलादत थिए। ऐं वरी ॾींहुं चयो त मौला इहो शर्फ़ मूंखे मिले जो तुंहिंजो महबूब मूं में अचे। अलाह ताला राति ॾींहं जो जंहिं महिल मेलाप थियो, असर जे टाइम ते राति टुटी पे, ॾींहुं चढ़ियो पे, फिरे फुटी पियो, ओॾी महिल पंहिंजे महबूब जी विलादत कराई। राति खे मुबारक मिली ऐं ॾींहं खे मुबारक मिली। ॾींहं महिल किताब लिखियो, हदीस में आयो आहे त मररत वहूशुल मशरिक़ु इला वहूशुल मग़रिब, जानवर झंग जा जोड़िया मशरक़ जा मग़रब जे तरफ़, यानी ॾखण जा ओलह जा ओभर तरफ़, ओभर जा ओलह तरफ़ जोड़िया, ऐं ॾखण जा उतर तरफ़ जोड़िया, उतर जा ॾखण तरफ़, ॾखण जा उतर तरफ़ अची हिक ॿिए खे सभिनी भाकर पाता। ऐं उन्हनि हिक ॿिए खे मुबारक ॾिनियूं त मुबारक अथव, ॿिन्ही जहाननि जो सरदार अची वियो आहे, पाण सभिनी जो अजो अची वियो आहे। छो जो संदसि नालो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिकु इंसान लाइ न, सॼी काइनात जी रहमत बणिजी बाबू आयो। वणनि ला, पखियुनि ला, जानवरनि ला, मच्छियुनि ला। पोइ हदीस में आयो मररत वहूशुल मशरिक़ इला वहूशुल मग़रिब, चइनी ॾिसनि जा जानवर डोड़ी हिक ॿिए जी भाकर पातो, पर अॼु बकरी शींहं खे भाकर पायो वेठी, शींहं बकरी खे भाकर पायो वेठो। अॼु सौ बगड़ खे भाकर पायो वेठो। मुबारक अथई, मदीने जो घोट अची वियो। जॾहिं उन्हनि एॾो वॾो मीलाद मल्हायो, मररत वहूशुल मशरिक़ वकज़ालिक अहलुल बिहार, ऐं समुंड जूं मच्छियूं हिक ॿिए जे तरफ़ डोड़ियूं, सभु हेॾा जूं हेॾा, हेॾा जूं हेॾा अची हिक ॿिए खे भाकर पातो। ऐं आसमान ते सभई डोड़िया पखी अची बाज़नि झिरकियुनि खे भाकर पाता त मदीने वारो घोट अची वियो आहे। मदीने वारो घोट अची वियो आहे, मुबारकूं अथव। एॾी ख़ुशी। पोइ चवनि था त अलाह ताला मलाइका सीधा चवनि त इहा असांजो नंढो आहे, पंहिंजो प्रोग्राम जे अॻियां मथो वेंदो वॾो थींदो वेंदो, पाण छा करे सघंदासीं। पर जॾहिं महबूब आयो पिए त अलाह ताला 1.25 लख नबियुनि खे उमाणियो त वञी महबूब जे ख़ुशीअ में मके जे दर में हज़रत आमना जे दर ते बीहो। उहे आया, जन्नत जूं सभु हूरूं आयूं, आसमान जा सभु मलाइका लही आया, सभु आसमान ज़मीनूं अलाह ताला सिंगारियूं त मुंहिंजो महबूब अचे पियो। इहे ई उन ॾींहं खां वठी जो मीलाद अलाह कयो। छो जो कैबो बि किरी पियो हज़रत आमिना जे घर जे तरफ़, महबूब जे घर जे तरफ़ कैबो को बीठो न, कैबो 50-52 फुट टिको आहे ईअं इमारत में, उहो ऊंधो थी किरी पियो। ऐं अॼु कैबे किरी सजदे अंदरि दीदार दिल भर जो कयो।
थींदा लखे आबाद खाना केतिरा उस में अरबीअ चलिया ॻोल्हे खज़ाना केतिरा मट थींदा मीलाद सां ॿिया शादमाना केतिरा सो अव्हांखे लख लख मुबारक हुजनि ख़ुशियूं करियो ई जॻायो हितां वञो दुरूद सलाम सां